पाकिस्तान मुंहिंजो बि मुल्क आहे, मो बे वतन आहियां, मिटीअ सां मोहबत कंदो आहियां। क्लिंटन फोन करे एटमी धमाका करण खां रोकियो, ॿियनि मुल्कनि खां बि फोन आया। अमरीका तरफ़ां एटमी धमाका न करण लाइ $5 अरब ॾियण जी आश कई वई। नवाज शरीफ़ वधीक चयो त मुंहिंजी अहिड़ी तरबियत न थी आहे त भितर जो जवाब सिर सां ॾियां। नवाज शरीफ़ मीनारे पाकिस्तान ते जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त भारती एटमी धमाकनि जे जवाब में वधीक एटमी धमाका करे ॾेखारिया। मुंहिंजी जाइ ते ॿियो वज़ीर आज़म हुजे हा त अमरीका खे जवाब ॾेई सघे हा। नवाज शरीफ़ 4 वरहनि बाद ॾे वापसीअ ते मीनारे पाकिस्तान ते जलसो मुनक़िद कयो वियो। नवाज शरीफ़ पतो त आजाम कई वई। अमांखे ॿुधायूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ़ मीनारे पाकिस्तान ते जलसे खे ख़िताब कयो आहे। नवाज शरीफ़ तरफ़ां शेर पढ़ी ख़िताब कयो वियो। अमांखे ॿुधायूं त नवाज शरीफ़ चयो आहे त केतिरनि ई वरहनि बाद अवाम सां मुलाक़ात थी रही आहे। अवाम सां प्यार जो रिश्तो क़ाइमु आहे, को फ़र्क़ु न आयो आहे। अवाम जे चेहरनि ऐं अखियुनि में ख़ुशी नज़र अची रही आहे। अवाम सां ॾहाकनि जो रिश्तो आहे, उन में को बि फ़र्क़ु न आयो आहे। अवाम जी ख़िदमत जो जॾहिं मौक़ो मिलियो त भरपूर कोशिश कई। नवाज शरीफ़ चयो त मूंखे जेल मोकिलियो वियो, मुल्क बदर कयो वियो, कूड़ा केस मढ़िया विया। मुंहिंजी ऐं शहबाज शरीफ़ समेत लीग क़यादत ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिया विया। नवाज शरीफ़ जलसे खे ख़िताब कंदे वधीक चयो आहे त असां मुल्क लाइ एटमी बम बणायो, असां मुल्क खां 20 कलाकनि जी लोड शेडिंग ख़तम कई। नवाज शरीफ़ चयो आहे त न रुगो बिजली पैदा कई पर सस्ती बि कई, असां बिजली महांगी न कई, अवाम हर ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ़ मीनारे पाकिस्तान ते जलसे खे ख़िताब कयो आहे। नवाज शरीफ़ जलसे खे ख़िताब कंदे चयो त कुझु ॾुख ऐं ज़ख़्म अहिड़ा हूंदा आहिनि जेके भरिजी न सघंदा आहिनि। पंहिंजा ॾुख ऐं ज़ख़्म विसारे नथा सघूं। हमेशह घर पहुचण ते अमड़ ऐं घरवारी दर ते आजा कंदियूं हुयूं। नवाज शरीफ़ चयो त सियासत सबबि अमड़ ऐं घरवारी सां ॿीहर मिली न सघंदुसि। अडियाला जेल में घटि रखण जेतिरी बि जाइ न हुई। अडियाला जेल में सुप्रीडेंट खे घर भातियुनि सां ॻाल्हाइण लाइ मिनतू कंदो हुउसि। नवाज शरीफ़ मीनारे पाकिस्तान ते जलसे खे ख़िताब कंदे इहो पिणु चयो त जेल में घरवारी जी फौत थियण जी ख़बर ॾिनी वई। मरियम नवाज़ भरवारी सेल में हुई, मिलण बि न ॾिनो वेंदो हो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे लाहौर खां खुदा बख्श ॼण। जी खुदा बख्श, तफ़सील ॾिजो। जी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज शरीफ़ जेको 4 सालनि खां पोइ लाहौर आयो हो, मीनारे पाकिस्तान में पंहिंजे जलसे जो जेको शुरूआत हुई उहा हिकु शेर सां कई त किथां शुरू कयां कहाणी ऐं तव्हांखे छा छा ॿुधायां। ऐं उन खां पोइ हुन पंहिंजो जेको आहे तक़रीर जो आगाज़ कयो। तक़रीर में हिन जेको आहे सो मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायो। हिकु पासे हुन पंहिंजे हुकूमती दौर में जेके नून लीग जूं कामयाबियूं हुयूं, जंहिंमें हुन मोटरवेज़ ऐं बिजली जा मनसूबा ऐं ॿिया जेके तरक़ियाती कम कराया, उन्हनि जो ज़िक्र कयो। त ॿिए पासे हुन पंहिंजी तक़रीर में इहो शिकवो कयो त हुननि सां जेको वरी ज़्यादती कई वई। हुन जेल जे दौरान हुनजी घरवारी जे मौत जी ख़बर हुनखे ॿुधणी पई, जॾहिं त ॿिए पासे हुन इहो चयो त मरियम नवाज़ खे गिरफ़्तार करण वक़्तु हुनजी नंढी धीअ जेको आहे सो पंहिंजी माउ जी गिरफ़्तारी ॾिसी रही हुई। अहिड़े तरीक़े सां नवाज शरीफ़ जो चवणु हो त इहे सभु सहूबतूं बर्दाश्त करण खां बावजूद बि हुनजे दिलि में रती बराबरि बि कंहिं इंतकाम जी का बाहि न आहे ऐं हू सिर्फ़ु हिकु ई मक़सदु खणी पाकिस्तान आयो आहे ऐं हुनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त हीउ मुल्क ऐं हीअ क़ौम जेका तरक़ी करे। हिन जो चवणु हो त हू हिन मिटीअ जो पुटु फर्ज़ंद आहे ऐं हुनजे दिलि में जेको आहे सो मुल्क सां हिकु मोहबत आहे, जंहिंजे करे हीउ वापसि आयो आहे। ऐं हुनजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त कंहिं बि तरीक़े सां मुल्क खे तरक़ी ॾियारिजे। हिन पंहिंजे तक़रीर में जेको आहे सो फ़लस्तीन ऐं कश्मीर जो बि ज़िक्र कयो ऐं हिन फ़लस्तीन सां हमदर्दी कंदे हिन इहो जेको आहे सो चवणु हो त कश्मीर खे बि हू तदबीर सां मसइले खे हल करे रहिया हुआ, पर हुकूमतनि जे वञण करे उहो सॼो रोड शिकार थी वियो। ऐं आईंदा जेकॾहिं मौक़ो मिलियो त हू कश्मीर वारे मामले खे बि पंहिंजे तदब्बर ऐं दानाई सां मसइले खे हल कंदा। इन मौक़े ते हिन ख़ुसूसी दुआ बि कराई आख़िर में ऐं जेको आहे जलसे जे शुरका खे चयो त हू दुरूद शरीफ़ जो विर्द कनि ऐं
दुआ घुरनि त ही मुल्क जेको आहे सो हिकु दफ़ो ॿीहर तरक़ी जी राह ते गामज़न थिए। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ ख़ुदा बख़्शो ॼण।